हैदराबाद में खबर ॾींदा हलो त सिंध में वधंदड़ मनशात जो वापार, इंडियन गुटका मेन पुड़ी चाल सां गॾु आफीम जो वापार ज़रियनि मूजिब सनाउ ओड ऐं नवाब खान जी बाहिवारी साम्हूं अची वई आहे। नवाब खान कराची मां 5 किलो हीरोइन जो चालान कयो वियो ऐं हाणे हारून हैदराबाद में आफीम ऐं चर्स जो ख़ासि कारोबार हलाए रहियो आहे। सनाउ ओड जो चवणु आहे त नवाब खान वॾे पैमाने ते पंहिंजो कारोबार करे रहियो आहे, पर हैदराबाद में का बि कार्रवाई न कई वेंदी। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त ऐं नवाब खान पठान मोतमार मनशा जी फराहमी में भी शरीक आहिनि, जंहिंजो सबूत सोशल मीडिया ते वायरल थियण बावजूद कानून लागू कंदड़ इदारनि जी ख़ामोशी आहे। IG सिंध DIG हैदराबाद SSP हैदराबाद मैडम अलीना राजपर खां मुतालबो कयो त संदसि खिलाफ सख्त नोटिस वरतो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।